अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन नबील उम्मी व आलिहि व असहाबी व अहल बैती व अज़वाजिही अजमईन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। मुबारक जमात के जो पंजा घर घाट छड़े उताकू छड़े होटल बाजारियों छड़े उन्हें कुरान करीम के बुधण आया जंहिंजे टेक ते सॼो जहान बीठो। अब आगाला बारन के छड़े पानी बंद कर देंगे उन्हें लगी आ पीछे हे मेलो ना है। सारी दुनिया फना थी वेंदी का ताकत रहंदी रहंदी त रब जी ज़ात ॾाढियां चओ सुभान अल्लाह। पूछा थियो आ मानन के रब नथा सुञाणन इज्जत रब ॾिनी ॾाढियां चओ हुस्न रब ॾिनो जवानी रब ॾिनी अकेलो ही घर वारी ॾेई तोखे जोड़ो बनाई कन खोली जाए गैरन जा सजदा करण वारा अरे हया कर नीम कराम न थी सजदो उन्हीं जो कर जे पलीत कतरे मां तोखे सोनो इंसान बनाए कलमे जी दौलत ॾेई इज्जत वारो करे मलाक नौकर करे दिया। तुझो कुछ न खपे रब के ये तस्वीर जे जो मां ठाई जमा सॼो ॾींहुं तारीफ़ कंदो आहे अमेरिका जी हया न ईंदो थी अमेरिका जे पीउ खे ताक़त कोन्हे जो हेड़ी अख बनाए नक बनाए हथ बनाए पैर बनाए ज़ुबान बनाए इहो रब थो जे अमर जे पेट में टिन अंधारनि में इहा तस्वीर मां ठाही जमा उन्हीं रब जी तो सुञाण कराया जाते सब भजी वेंदई हेरे कोई मददगार तुझो बिना लालच रब खां सवाइ आही को जे नबियन जी मदद कई जे वलियन जी मदद कई जे सिद्दीकन जी मदद कई जे मोमिनन जी मदद कई हेरे कंदे कलमे वारन जी मदद करण वारो रब कन खोले वे जाए अकीदे जो आए तो बुझाए जो तुम मरे कब्र में पुजे त मलाइका इज्जत भी कंदई रियायत भी कंदई पट जो बिस्तरो भी विछाए ॾींदई जन्नत जी दरी भी लगी मिलदई मलाइक चवंदई निंद्र कर जो रब के सुञाणे आयो आहे रसूल जी गुलामी करे आयो आहे कुरान जी मजूरी करे आयो आहे हाणे निंद्र ये लफ्ज समझ में न था अचन तो के मस्करी समझ में लो कब्र में तो खबर पवे मस्करिन करण वारा बुधण वारा कुरान वणाई ना हिन रत जा दरिया पार करे आयो बदर जो मैदान खून सां गारो उहद जो मैदान खून सां गारो करबला जो मैदान खून सां गारो वो कुरान जंहिंजी उस्मान गनी तिलावत पियो करे वो खून सां गारो लगो पियो आ जान ॾिनई कुरान न छॾई सदको वञाए सोना उस्मान तुझे नाले गलाया सख्ती सां तो पर हिकु लफ्ज़ किरोड़न जो थी
जे अजो के डी हमें तो रब परची पे तबियो छा खपे इंसान इज्जत पंजी अडे नजर कर पैदा त पली तो कदरे मां गयो मां इज्जत एडी कई मां जो मलाक भी नौकर बड़ा कुरान के सुभाणे ॾाढा ॻाल्हायो बड़ा भई हथ मथे छा पढ़ा कुरान करीम कुरान हकीम कुरान अजीम कुरान अजीब अल्लाह जिन्नन बुधो उते जो उते गोडा झुकायूं उते जो उते ईमान आंदूं जिन्नन के हिदायत मिली तो कुरान वणे न फरमाई कुरान मजीद जे अंदर हुवल्लज़ी युसव्विरुकुम फिल अरहाम कैफ़ यशा बस थोड़ो पखे के एडे करे रखो इनके ला इलाहा इल्ला बस हुवल अज़ीज़ुल हकीम अंदर ठड़ई तो सुभान अल्लाह करे जे सड़ई तो वो किस्मत के जो मशरक जो अंदर कुरान से सड़ंदो मोमिन जो अंदर ठड़ो मां पढ़ा तो इं दा थरो जी बर्फ पानी वो हे तो के किए छडींदो हे तो के दुखी घड़ी में रब वड जी हुज्जत करे परन में उड़ारे उन रब सा मिलाईंदी जे तो के सुणो करे कुरान न थो गालियों तुझू वाटर भी न टपदियूं कुरान समुंड पार करे परन में उड़ारे उन रब सा मिलाईंदी जे पलीत कतरे में लखन जो लाल तो के बनाए कलमे जी दौलत दई इज्जत वारो बनायो था वो अल्लाह जी ज़ात जे को आवाज़ जे अमरन जे रहम वारन जाइन ते तस्वीरां ठाहींदो एड़ो नक उठाए को ॾेखारे अखियूं हथ पेर जब यो केरा पो पैदा रब कई इज्जत रब ॾिनई हुस्न रब ॾिनई लिबास रब पाराई अकेलो घरवारी रब ॾिनई बच्चा रब ॾिनई अखियूं रब ॾिनई खीर तो पियारई माखियूं तो खारावई मेवा तो खारावई अंब ॾाढ़ूं तूत ज़ैतून अंजीर अंगूर फारवा खारका ई मुंहिंजा थोरा थी है बुद्धि मशरक हालते अञा सजदा ख़ैर जा तो करे सजदो उन्हीअ जो करजे हीअ तस्वीर ठाही यो जेस तई जी आऊं गैर जियादो न झुकंदा से हथ मथे खणी जाओ सजदो कयो डाढंगला चलन कदे भट दोड से त किरियो पियो आहे सुञाण कर वलकद करमना बनी आदम इन कुरान में चई आदम जे औलाद के मां इज्जत वारो क्यों हा मलाक नौकर इज्जत तुझी मथे तू निंद करे मलाकन के चई पारो जो ते मुंजो निंद करे मथा किविलियूं न वात में वन माकोड़ा न वन मच्छर न वन मलाक हे मागे ॾाढो प्यारो आ जो कुदरत जे हथन सां ठायो कहीं ठायो आ अमर जे पेट में अमा बुहारियों दी दे लटा दी दोए थाव दी मले मानी दी बजाए या खबर कोने त नकु के मल ठयो अखियों के मल ठयूं साईं माडे कंदे ओ साईं
हेदे आशी तू हेदे अगे वे न हेदे कादे वेठो उठी आए रे अगे तो मां कुरान बुधाए पर साल भी आ जा जबो का लिखाए वती दी अलाइशा अगे वधिया दादा जो सुभान अल्लाह अल्लाह बरकत कर अल्लाह बरकत इयो थी कुरान वारन के अन घुरियो दींदो हां सजी दुनिया घुरे जा हे रे पर जेके कुरान था पढ़न वे न घुरन त भी घुरण वारन को वधीक दींदो या कंजी ताकत रजा केरा जो हे प्यारो दस त कड लगण वारा भी प्यारा हाने पलीत कदरे मां पैदा करे इज्जत वारो बनाई हाने तो जय मां के तुझो कुछ न खपे हिकड़ी जय मां तो खंगुरान उहा केड़ी ये तस्वीर जेका मां ठाई तमाए या मुझे दर ते झुका वो जेकी घुर तमा जाए ये केडी जमात हिकड़ो जड़ो मानू उठी पे त माके चे त सब कुछ पांजो बुधा अधी पांजो न था भला गूंगा हो जा रब हिते ढंग बत्र क्यों खंड जो अजन मुफ्त में ऐलान थे बोरी बोरी खणो कुरारा भी डडिए ते खयूं ने मन बोरी छडाया अरे खंड मिठी नथी इन इलाके वारा जेडो कुरान मिठो आ जे इन में मिठा न हुजे हा त करबला जे मैदान में सोनो हुसैन खीर पिया को बच्चा शहीद न कराया जे बच्चा कुर्बान कंदुस वतन छड़े आयो परवाह नाए साथी हुत शहीद थिया बीबियों खीवन में न जान दे नजर न माल दे नजर न बच्चन दे नजर न बीबिन दे नजर न वतन दे नजर हुसैन सैया जी बिन शैन दे नजर ही एक नमाज दे दो शहादत दे भली ढक लगे जान हली वने अवल दीदार क्या रब जो पो वन्या जन्नत नमाज तो छड़े न कुरान तो छड़े न नाने जो दीन तो छड़े तू झुक्यो पियो या अय्युहन्नास सुभान अल्लाह डरिया बत गुरायो या अय्युहन्नास अंतुमुल फुकरा इल्लल्लाह 70 साल जो गलहन वारो आवाज में थी कुरान बाहर वना कुर्सी तो ला कुरान पढ़ा मन रब थो चवई अजो मुंजा हुक्म मन उते जी तू चौंदे मां ई कंदो पूरी दुनिया जा इंसान तवा सब मुझे दर्जा मोहताज चायूं चवे दो तू माखे शादी ले मां वट हर शय जा खजाना ता मोहताज हिकड़ी शय मां घुराए तो ओ ये तस्वीर जेका ठाई दमा या मुझे दर ते झुकाए मुझी पाकाई वडाई बयान कर तमा रुठल राज जेड़ो हिन ते आ जो कुछ न खपे तुझो रब खे ही शय जेका मां ठाई दमा हेड़ी अखियूं ठाए ॾेखारे चपट ज़बान ॾेखारे को ठाए इहो रब जो जिस तन जीराऊं सजदो रब जो कंदा मुशरक कबर में उठदा जन गैरन जा सजदा क्या कंद भगल हुंदा जन अल्लाह जो सजदो क्यों कंद मथे हुंदा ही अमला जो मथे सिद्धो जन्नत जे दर ते भगल त नथी सिद्धो वठी जन्नत जे दर ते पुजाए छा चवंदन सलाम अलैकुम अल्लाह
अमीर वजीर नवाब कमरे जो सलामत हाजनी जुती हथ न थिए चई कन खोल वसीकल लज़ीन तक़ऊ खिलना दा खिलना एडो न खिलदो कर मत रोइणो न पए त को परचाइण वारो ही न हुजई बुधी छड हे खिलाइण वारो प्रोग्राम न है हे आखिरत जो याद रे वारे आए कब्र तो याद रे वारे आए मौत तो याद रे वारे आए सकरात तो याद रे वारे आए पुलसरात तो याद रे वारे आए उनी अल्लाह जे रसूल जी सुञाण तो कराए हिन कुरान जे ज़रिए कन खोल अज हिन जा हुक्म मंड रब चौंदी घुरंदो वञ ॾींदो वञा उते तो मांखे राज़ी कयो आहे अॼु आ त मां अल्लाह तोखे राज़ी जाॾे वञ मस्करी क़ुरान वणे नथो पढ़ा क़ुरान कंद मन जो गाटो आहे ऐं ज़बान तोले जी आहे उहा नथो हलाए वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हे तौहीद छो तो बयान कयां अल्लाह जी सुञाण छो तो करायां हे कुरान मजीद मथे दिया आदम अलैहिस्सलाम खां वठी असां जे नबी ताईं जेके नबी आया सभिनी अल्लाह जी तौहीद बयान कई पोइ इन तौहीद जे करे कई नबी शहीद कया विया तोखे कुरान ॾिठो वसीकल लज़ीन तक़ऊ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा हत्ता इज़ा जाऊहा वफ़ुतिहत अबवाबुहा वक़ाल लहुम ख़ज़नतुहा सलामुन अलैकुम खोलिया वेंदा दरवाजा जन्नत जा हाँ हेरे हेरे तक आसमान जो दर खुले उतो हिकड़ी हूर झलक दे दुनिया जे दिसण वारा मानू चरिया थी वञन एडियूं सोहणियूं आहिनि पर तुझे इंतजार में विहारियूं तू तो गानी बागड़ियानी में भी दीद थी हया नथो अजई जन्म ढूंढ जी धप दी सारे ये काने कने पूरा एडियूं विहारियूं तो मान जेके याकूत ऐं मरजान जूं ठहियला हिक भी न ॾींदो मां हिक ज़ाल रुसी थी वञे त सॼो ॾींहुं होटल ते वेठो आहियां बीणियूं चांहि ते मारा वारो वारो हेरे कल्ले उते 70 हूरा ॾींदो मां तू 70 साल जो कुराड़ो आए तो 20 सालन जो नौजवान बनाईंदो मां अञा उन रब जो सजदो नथो करे जे इज्जत वारो कई मलाक वठी जन्नत जे दर ते पुजाए चवंदा सलाम अलैकुम सलाम जे तांगे हलो जन्नत जन्नत जे इंतजार में आ हेरे रे मारे तक जेके वणन कब्रन हेरे रे तक पत्थरन दरियान यादो झुकंदा मानन यादो ये मोमिन नाइन ए कुरान मथे दिया मोमिन उहे हन जेके डिजंदा त रब खां सजदो कंदा त रब वलम यख्शा इल्लल्लाह ए कंजो गोठवा मुंगरियो कमायो अज मिठो कुरान तांजो मेहमान थियो हाय हाय पाड़े वारो इलाके वारो अज रंग जी आओ अज वो कुरान पढ़जी रहो आ जिनजी पेरियों तिलावत रब पाण कई नारे तकबीर शाने कुरान शाने मुस्तफा शाने सहाबा जमीयत उलमा इस्लाम शाने अहल बैत नारे तकबीर मानो दा जवन
मुलाल बैठन के न दामन हो वरी परे टोलो तो जे नबी के न दामन कुरान मथे दिया असा नबी साईं जा त नौकर उन जे नौकरन जा नौकर सोने हसन जा नौकर अली साईं जा नौकर हसन साईं जा नौकर सोने सिद्दीक जा नौकर सोने उस्मान गनी जा नौकर सोने उमर जा नौकर असा त हजरत बिलाल जा भी नौकर तू काडे दो ने वो अम्मा फातिमा जेका हुजूर के ॾाढी प्यारी ॾाढी फातिमा तो के दिस दुआ मुंजा ज़ालिम तो न्याणन के धक्का ने ढेका दे हया न थो अचई पुट के 3 दफा सॾु कर नहीं दो न्याणी के एक दफो सॾु कर बाबा बाबा के ढुकंदी पानी जो गिलास तो के नाफरमान पुट न दींदो न्याणी लटा तुझा न्याणी धोए स्त्री तुझे कपड़न के न्याणी करे बेहया हया कर अम्मा फातिमा के नबी चौंदा फातिमा तो के माने दुआ मुंजा दुख ही लही वेना हुजूर उठी बेंदा निड़ ते चुमी दींदा तो के न्याणी न सोच कर एकड़ो काफर तो अचे पंजी न्याणी वठी हुजूर दे बियो काफर रस्ते ते मिले सो काडे थो वञे मोटी नमाज सागे मौजू ते गाडे थो वञे जे मुसलमानन जो नबी पैदा थियो जंहिंजी मां तारीफ़ ॿुधी 3 महीना सफ़र ते थो वञा हीअ कुंवारी न्याणी उन्हीअ वटि अमानत में थो छॾियां ज़ालिम ज़मीना भी पुट जे हवाले बंगला भी पुट जे हवाले गारियूं भी पुट जे हवाले ईद जा 5 रुपया न्याणीअ खे न ॾे हया कर पुट नेमत थी न्याणी रहम पुट जेके जमे तो मिट मुबारक ॾींदा न्याणी जमंदी मुंहिंजो नबी मुबारक सॼी दुनिया न्याणीअ जी मुखालिफ़ आहे पर अल्लाह जो रसूल न्याणीअ जो पासे बेकाफर चयसि न मिट खोड़न माइट खोड़न उड़ाईंदा हलूं ॿुधो गौर सो हिन चयो न मिट परे आहिनि माइट परे आहिनि मुंहिंजे न्याणीअ जो अमन मोहम्मद मुस्तफा जे घर में आ तारीफ़ ॿुधी तम वमा अरसलनाक इल्ला अंदर ठरई त हुजूर जी तारीफ़ सहाबा जी तारीफ़ अहल बैतन जी तारीफ़ चओ असां जो ईमान ये रियो थी पियो वने काडे थो इन नबी जी तारीफ़ ॿुधी न्याणी वटियूं थो वञा जे परे थी रस्तो खोल हुजूर वटि आयो सोना तुझी तारीफ़ ॿुधी आयो ये न्याणी आंदी 3 महीना सफ़र ते थो वञा ये तो वटि न्याणी अमानत में थो छॾियूं वञा नबी साईं चयो ठीक आ हाने ॿुधी जाए लफ़्ज़ कन खोली जाए हुजूर घर वारनि खे चयो ओ मुंहिंजो राणियूं जी सुना नबी हुजूर के घर वारियूं जी पयूं कनि जी छो तो क्या बे पढ़ायो क्या जे पढ़ायो दादे पढ़ायो नाने पढ़ायो मोहम्मद मुस्तफा के जेकी बीबियों मिलियों अल्लाह चूंडे दिन
ए कुरान वठी दिया त नबी जूं घर वारियूं मोमिनन जूं मायर अमर जी गिला न कजाए बा इंतजार में थी वो अम्मा ये अबे बुधाई ये चाचे ये दादे ये नाने ते ये तुझी अम्मा ये हुआ अम्मा जेका अल्लाह जे कुरान बुधाई अन्नबी औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम वरी भी चओ सुभान अल्लाह शिया छा तो पढ़ा कुरान अगे दफे भी कुरान जा कमाल ॾिठा ई नी बरसातियूं बंद थी वयूं थधियूं हवायूं लगी वयूं थकई लेही आ इहो थी कुरान घर वारनि खे चयूं हिन न्याणीअ खां कम न कराइजो हिन जी खिदमत कजो हुजूर था फरमाइनि हाज़िर साईं उहा न्याणी काफर जी हुजूर जी हलत चलत ॾिसे पई उते जो उते दिल में मुसलमान थी चुकी आहे तू असां ॾाढींदा ज़बान हिक अंदर ॿियो हे छा कयो थी मोदे भागुड़ कढ दुश्मनी हे करे जादो वड़े वा न्याणी यलत ॾिठई हुजूर जी ये दीदार पियो करे त अबो ई विसरी पियो वञे वड़े वा न्याणी ज़ियारत जो करे पई हुजूर जी त अबो ई विसरी पियो वञे हुजूर जे चेहरे में रब कमाल रखियो हे कुरान मथे ते आ चोटीअ जो चंड एॾो सुहिणो न आहे जेको मुंहिंजो मोहम्मद साईं फरमाया मां मेराज वारी रात वयम हज़रत यूसुफ खे ॾिठुम ॾाढो सुहिणो हेरे कंदे पर समय यूसुफ गॾु कर मुंहिंजो मोहम्मद अञा मथे सुभान अल्लाह नथो करे मुंहिंजो नबी अञा मथे हज़रत यूसुफ खे अधु हुस्न जो मिलियो मुंहिंजे मोहम्मद करीम खे हुस्न पूरे जो पूरो बिन महीनन खां पोइ अबू आयो नबी ज़ंगे जी न्याणी वठण आयो हुजूर चयो हाज़िर सुभान अल्लाह कर ॾाढो हाज़िर तो वट को न्याणी छॾे वञे टे कुरान खणो लख रुपये को छड़े वने तो मस्जिद में जेके कुरान मथे ते खणदे अरे बचायो छाती हण मारा पूरत कोने कुरान छड़ियो निंड काने निंड उहे कंदा जेके उथे वेठे अल्लाह जो जिक्र न्याणी वठण आयो हुजूर चयो हाज़िर न्याणीअ खे जे अबो आयो हेॾे रखण खोला ॿुधो मानी खां अधु कलाक हथ मथे खणो मानी मिले न मिले जे कुरान मिलियो सब कुछ मिलियो साहबा के मानी न पई मिले पेट के पत्थर बधियूं पिया हुजूर जी गुलामी न पिया छॾनि कुरान जी दामन न पिया छॾनि इन बारन के परे कर न्याणी के जे अबो आयो थी रोई अबे जो लफ्ज बाजारो अल्लाह अकबर बाबो आयो थी गोड़ा होई बाबे जे पुट छो थी रोई मुसलमानन जे नबी दुख देना थी ए लफ्ज बुझाए वडा थी कनु दी जाए ए भोग न समझ जाए दुख मिलिया भी के जी बाबा मुझो दवा को न हो छड़े भी पाण वियो एड़े जवान वटि छड़े जंहिंजो हज़ारे माण्हू दीदार करण था अचनि अल्लाह इहो असांजो नबी
बुखायलन जू बुखान जू लई वन उन्यायलन जू उन्या मुझो दवा को बनाओ छदे भी पाणयो मुझा बाबा नंढे गांव जवानी ताईं तो वट गुजारियो दम एडो खुश न गुजारियो दम जेके 2 महीना मोहम्मद मुस्तफा वट मां खुश गुजारिया जे बोरो ज्योति जे तकड़े करे आयो मां तो फैसलो करे वेठी अगे हिन दर्द न वेंदम जिस ताईं कलमो पढ़ी मुसलमान न थींदम तोखे भी चवां थी तू भी कलमो पढ़ी मुसलमान थी तो बई कलमो पढ़ी मुसलमान थी जन्नत जी टिकट वठो न्याणीअ जे लफ्ज़न अबे के रोआरे विधो सुभान अल्लाह का जे वाह जो न्याणी लफ्ज़ ॻाल्हाया थी हल तो हुजूर वटि बई कलमो पढ़ी मुसलमान वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन खुदा करे निंद्र में नबी दी ज़ियारत आमीन चो डाढिया हुजूर वट साहब इंदा ये वेंदा हेरे मानी मिले न मिले दीद हुजूर में आ बुख लही पई वने उन लही पई वने एडो प्यारो पैगंबर करीम प्यारो हुजूर जो साहबिया जुलेबी नालो दस नबी जे अगियां अची वेंदो हो टुकुर गबो मिले त अल्हम्दुलिल्लाह न मिले त भी दीद सुणे नबी में न डिठो से असां उन ज़माने में नहा से जन डिठो जन ईमान आंदो उहे कमाया बिश्त जी टिकट वठी सब चो सुभान अल्लाह साईं रहमतुल्लाह अलमीना जुलेबी बके फरमायो जुलेबी जी साईं शादी करने साईं मां गरीब शिकिल जो सादड़ो केर मांखे दीनो नबी साईं फरमाया त मदीने का 12 मुझो आशिक दोराई उन्हीं के मां मोहम्मद जा सलाम भी देस हे न्यापो भी दे हेडो मारा सुभान अल्लाह धरिया दाढ़न जो सुभान अल्लाह न्याणन ते रहम कोने पुट हो जे त सालियो न त परे करे हजरत इब्राहिम चयो रब बच्चो दे सालियो ने जेड़ो घुरे ओड़ो दिनई ये मिना में ये काटी तो गर्दन दे हलाए तभी इस्माइल छड़ई न तो जोड़े के तो जय बाबा देर न कर तिखी काटी करे मुझे मतो हला जे में वो राजी आ मां इस्माइल भी राजी पुट तो जे 5 लाख जी मोबाइल वठी बाबो कुराड़ो तगारियूं तो खणे हे छा कई हुजूर दे साहब भी आयो साईं मखे की खबर पई त अल्लाह मा को राजी आ नबी से फरमायो जे अब हम राजी थी त अल्लाह भी राजी सुभान अल्लाह कर दादा अब अमा तुझे ला जहन्नम भी जन्नत भी एडो वे साईं जे अबे अम्मानी नाफरमानी की जहन्नम इंतजार में थी जे अबे अम्मानी खिदमत की जन्नत इंतजार अजू पी होने न तो अम्मा के ढक अल्लाह जुलेबी भी आयो मदीने का 12 नालो जाती फलाणो के न्याणी तो वेठी आ जे हा हुजूर
तुझे लाए मागे सलाम निनान ये खुशी मांगोड़ा वही जवे तो जलेबी सदको नामा सोने नबी दे नाले ताऊं मां तो कुछ भी नाया जे मागे याद कयो अंदर ठरियो अजय मान अल्लाह कन खोल तो मातो के वो कुरान ॿुधायां जो रब रात इंशाअल्लाह ताला जन्नत जा नजारा दिखारी करीम हुन जाडो देरी करे बेउन्या पो केड़ो के तो वड न्याणी जेका वेठी आ उहा मूसा पढ़ा जवे तो जलेबी 5 मिनट दर्द दमा घरवारी का सलाह गया छो आखिर उहा भी न्याणी जी अम्मा गंद धोता दई खीर पियारिया दई यमन वाले वक्त दे भी सलाह कया जवे तो नबी सही जलेबी के मोकिलियो असांजे न्याणीअ लाइ तुझी कहिड़ी मर्ज़ी आ जवे दी जलेबी गरीब आ बे पासे ॾांहुं शिकिल जो सादो आ असांजी न्याणीअ जी हयाती दुखन में गुज़री वेंदी हल त मिठे मदीने दा हलूं हुज़ूर सां उते सलाह था कयूं न्याणी इहे लफ़्ज़ ॿुधे पई हक़ल थी थे खबरदार ओडे वञण जी ज़रूरत कोन्हे ओ मुंहिंजा पीउ ओ मुंहिंजी अम्मा कंहिंखे अबो पढ़ाए अम्मा पढ़ाए ॿाहिर पढ़ाइनि चाचा पढ़ाइनि ॾाॾो पढ़ाए नानो पढ़ाए मुंहिंजे लाइ घोट अरबी मोहम्मद करीम जेको मन क़बूल कयो आहे उहो मूंखे बि क़बूल आहे अज पेसन ते कम था हलन लठ वजे कुरान पढ़ा न्याणन के हाफिज़ानियूं कर आलमियानियूं कर तो के कुरान नथो वणे अंग्रेजी हलो गे नेरन मंझन मला कबर में गड्डे दींदई एक डंडे सां पासरियूं भनी छड़ींदई याद रख पर जे हुजूर जी गुलामी कई कुरान जी मजूरी कई दुनिया में भी इज्जत कबर में भी इज्जत हशर में भी इज्जत इनके इते नबी आयो इन गर्मियों में नबी आयो 50,000 साल जो ॾींहुं इनके अर्श जे शान जे तो बिहारियो त दुख लाए अल्लाह हकल ॾिनी न्याणी ओॾे वञण जी ज़रूरत न आहे चवे थी ओ बाबा हेड़े जलेबी बि ग़रीब आ त परवाह न गरीबी अमीरी अल्लाह दे हथ में आ जे जलेबी बजी शिकिल सादड़ी आ न्यापे आनण वारो शिकिल जो सादो आ जे जो न्यापो आंदो थई वो मोहम्मद करीम त चोॾीअ जे चंद गोमी सोणो बड़ा कुरान नथो ॻाल्हाए पढ़ा वज़्ज़ुहा वल्लैल इज़ा सजा मा वद्दअक रब्बुक वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरज़ा हुजूर जे चेहरे जो बयान भी कुरान हाने ज़ालिम समझा कयो न्याणीअ जो हक़ लॾिनी न्याणीअ खे वठी आया अबा मारे त गोड़ नौजवान एॾे ववणनि ॾे न ॾिस कुरान ॾे ॾिस हेॾे ॾिस पी मां न्याणीअ खे वठी सिधो मिठे मदीने हुजूर ॾे आया साईं न्याणी आंदी जेका तहांजी मर्ज़ी असांजी मर्ज़ी हुआ हुजूर चयो दिन जलेबी बजो निकाह मां मोहम्मद पाण पढ़ंदुसि
नबी जो निकाह हिन जो मौलवी निकाह पढ़न हिन जो रिंद साहब जो बुजुर्ग निकाह पढ़न हिन जो वली निकाह पढ़न कंजो केर निकाह पढ़े ठेड़ी वाला हेरे मारे तक सखर वाला पिशावर वाला लाड़काने वाला पर जुलेबी वो मिस्कीना निकाह कायनात जो सरदार थो निकाह पढ़ी ही हाथ मुबारक मथे क्यों दुआ था घुरन हेरे कंडे ओ कुराना हेरे कंडे हाथ मुबारक मथे खणी दुआ था कन ऐ अल्लाह मां मोहम्मद जी दुआ कबूल कर जुलेबी बजे घर में बरकत कर हुजूर जी दुआ ही अजी जो दुआ कबूल थी वही जुलेबी उन इलाके में पहिरियों नंबर अमीर या हुजूर जी दुआ हाने थोड़ो वक्त गुजरियो अब उन कुरारे के पानी जो थोड़ो वक्त गुजरियो हेरे हेरे कंडे हेडों जिहाद जो ऐलान ऐलान ज़ाल में मोकिलाई जिहाद में आयो यही ज़ाल ज़ाला अरबी मोहम्मद करीम ज़ाल के पोते दा करने बच्चा पोते दा करने दुआ गुराऊं तुम भी कावड़े हो ठो मारे तक सब शय के पोते हुजूर यो अग में हले त असां कढ लगाऊं हुजूर हुक्म करे त उते जोते कबूल कई जिहाद में आयो अब गंदी जाए शक्का फर हिक जाए दे मारे विधई केरे विधई जहन्नम रसीद कई हलंदे हलंदे पान भी शहीद थियो नबी साईं चयो साहब जी साईं जे लाश ॻोल्हियो मारे कंदे वञो लाश ॻोल्हे आया साईं कोई कोने जे वरी वञो वरी मोटी आया साईं ॻोल्हे आया कोई कोने जे हलो त मां मोहम्मद रसूलुल्लाह पाण थो हलां नबी साईं आया अब कंगी जाए मारे चाचा छन काफरन जे विच में जुलेबी बजो लाश पयो नबी साईं कंहिंखे न चयो त मूंखे हथ विझराए विच मां लाश खणी जुलेबी बजो कुले मुबारक ते रखियो त तूं गाह जी भरी बी बे के पानी दे दा हाजी अगे नंढड़ा मारे तक गेदर खुंदे भी अधो जा हे लफ्ज़ जो बुध मता न बुधा जनी हर नबी अगे 40 नबियन जी ताकत हुंदी आ पर असा 40 मर्दन जी ताकत हुंदी आ घणी 40 मर्दन जी हर नबी अगे ताकत हुंदी आ असा जो त नबी नबियन जो भी नबी सभिनी को मथे नलके में भरिया खणी आया जाते लाश पिया उते रखियो लाशन हाणे जनाजो पढ़ायूं लाशन जो जुलेबी बजो हुजूर का जनाजो पढ़ायूं खिदमत में केडो तो फायदो मिले हाँ जनाजो पढ़ाए हेरे पान कब्र में जुलेबी जे कब्र में हुजूर लसान
अरे जंहिंजे कबर में नबी लहे उन जी कबर 12 मिट्टी आ ए कुरान मथे ते आ उन जी कबर बिश्त जो वाह नबी लथो आ पाण कबर में लथान सुमारियो तो वमार सल्लाक इल्ला रहमतल लिल आलमीन जो जेस ताईं जी रहा हूं हुजूर जी गुलामी न छदींदासे सजदो रब जो कंदासे हेरे तक जिक्र रब जो कंदासे सिधो जन्नत जे दर ते पुजाए सलाम कंदा मारे तक चंदा तिबतुम फदखुलूहा खालिदीन सदाई रहो जन्नत में हमेशा रहो खुश रहो ही जन्नत ही जन्नत रे वेंदा हे कुरान जवा रब भी जन्नतन के सलाम कंदा रब 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 सलामुन कौलन मिर रब्बिर रहीम छा पढ़ियो बार वियो वो असां के यकीन आ ते कब्र में भी कुरान कमींदो हाँ 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 अल्लाह भी सलाम कंदो जन्नतन के दीन दुखन सा आयो तकलीफन सा आयो घर वेठे कुरान मिलियो थी कदर को नहीं सोच मौलाना जुल्फकार नक्शबंदी तकरीर कई दामड़ न्याणी हिकड़ी पढ़ाईंदी न्याणन के हिकड़ी नंढड़ी न्याणी मुसलमान जी भी काफर जी बई सबक वठण वेंदियूं हाँ न्याणियों तो के नथियूं वञनि बई वेंदियूं सबक वठण पर काफर जी न्याणीअ जे नाबे के खबर न अम्मा खे बिनी के पतो को हे सबक वठण जो वञनि हलंदे हलंदे 5 पारा पढ़ियूं 10 पढ़ियूं 15 पढ़ियूं 20 पढ़ियूं सॼो कुरान बई पुजायो तभी उनके पतो ही हाने उन न्याणी जी जवान थी वडी थी कटी काफर सां शादी थी बुझ जाए हलंदे हलंदे 7-8 महीना गुजरिया बार भी उनके पेट में थियो हाने मसइलो थियो मारे तक उन माई चयो अल्लाह बर्फ जो न हो रब मुंहिंजी मदद कर हुआ छा कंदी मुर्सोन जो दुकानदार सुबह जो दुकान ते वञी ही तड़फुलेल करे कुरान जी तिलावत कंदी छो त जेमल इन जी शादी थी बुधो उस्ताद के खबर पई त न्याणी जी शादी थी ते तोहफे में कुरान ॾिनो असां छा ॾींदासीं टीवी हाने पादर जेरी मोबाइल टीवियूं खत्म थी वयूं लख ॾेढ जेरी ज़बान खां वॾी जीअं वॾी तीअं पैसा औरतुनि खे न ॾियो मोबाइलियूं न ॾियो हया कयो वञे काॾे थो कुरान जे ॾिनई तोहफे में वेड़े कागजन में बंद करे ये महसूस गाल न थे वो न्याणी वो दुकान ते वनी रोज कुरान की तिलावत करे 7-8 महीनन का पो इन जो मुर्सो हेरे बीमार थी डॉक्टरन के दिखायो के तो के ब्लेड कैसरा रोइंदो आयो जाल के चईंदा थी प्यारी आहे मां मरी वेंदुसि चवंदा महीनो भी तुझी हयाती वडी आ ज़ाल थी चए घबरा ना इन बीमारी जी दवा मां वट चई जे मां ठीक थी वयम त जीअं तूं चवंदी उहे मां उहे कन हिन छा कयो
रोजानो रोज अलम्द शरीफ जी तिलावत करे उनके पानी ते दम करे दींदी पूरो महीनो पीतई हाने जई टेस्ट कराया हे कराया डॉक्टर के बीमारी जो कैंसर जो वजूद ही कोने तू ठीक थियो घरवारी के चई जेको वायदो के मैं पूरो कंदो मैं घरवारी ते जुए त समझाए मां नंढड़ीम मुसलमानन जे न्याणीअ सां कुरान पढ़ण वेंदीम न अबे के खबर न अम्मा के सजो कुरान मां पुजायो उस्ताद तोहफे में मां के कुरान दिनो उस्ताद वटि जेको बीमार इंदो उस्ताद उन्हीअ के अलम्द शरीफ पानी पढ़ी दींदी त उहे ठीक थी मां भी तो के अलम्द शरीफ पढ़ी दिनो तू भी ठीक थी हाने मां तो मुसलमान थी चुकी तू भी कलमो पढ़ी मुसलमान थी उन भी जे ठीक मां भी कलमो तो पढ़ा तू भी कलमो पढ़ हाने तुझा तोखे न संदा मुंजा मांखे न संदा हलंदे हलंदे पुटड़ो भी जायो सुभान अल्लाह चयो हाने किया क्यों ये हाने पैसे जी बुख काने हे रहन न दींदा पासपोर्ट तैयार था करायो बकिया जिंदगी अली मक्के मदीने में था गुजारे इयो थी कुरान अर रहमान अल्लमल कुरान अंदर ठरे दो बध्यान बच्चो जमा सा वायदो क्यों 5 मिनट बचा 5 पूरा क्या वाड़े 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 न बेचारे के तो के इसको कुरान जो वाड़े वा कुरान बाकी घणा दकिन माडे ये था जी कहानी में कासा ये दे चंदा ते मुला आयो काडो अल्लाह अदे अफजल पुरानो दोस्त ये जमात सब हसानजान जे तारीख वती सिराज अहमद साहब जे जे साईं सागी जा दे आइजा इंशाअल्लाह मां इंदस 12 टाइम 12 पुगो वो भी विहारे छजे वरी अन्या चे पियो मानियो मां कुड़ाड़ो टाइम ते रब्बा जेको असां के पुजाए थो सुभान अल्लाह चो मथे को दी पगड़ पेरन वनी पगड़ वतो पर ये कुरान जो इश्क जो कुरान वाले जी न गर्मी दे नजर हुंदी आ न सर्दी ते कुरान जे आशिकन जी नजर कुरान अर रहमान अल्लमल कुरान खलकल इंसान अल्लमहुल बयान बाजारे बाज गई पैदा के इंसान उनके सेकारी कुरान ज़ियारत के मुबारक उन्हनि खे जन ये खिदमत कई आहे अणघुरी मिठे कुरान जे करे छो त कुरान माखे को भी मिठ सुभान अल्लाह चओ दुखन सां आयो आहे जॾहिं हुज़ूर दुख खाधा तूं छाएं मां छायां जाबिर साईं तो जे नबी से हुक्म क्यों तो ये खंदक खोटियो आखिरी लफ्ज खोटियो पिया ये घोड़ो न टपे हेठ 8-10 फुट हेठ होजे हेतरी मोकर होजे सब खोटन पिया पत्थर एकड़ो न पियो भजे हुजूर साईं के चयो से पत्थर न तो भजे पाण आया इन कोडारो जो हयूं तो छोड़ा लही वरी जो आयो बाद थी पियो वरी जो धक्कायो तो सजो पत्थर वारी थी यो असांजो नबी जाबिर साईं तो जे तो मां ॾिसां पियो त रसूलुल्लाह जे पेट मुबारक के पत्थर बदलन पत्थरन साहबन के हिक पत्थर हुजूर के मजाक समझो थी कुरान के निंड किए कने न्याणिन जो हुक्म कुरान में अबे अम्मा जे फरमा बरदारी जो हुक्म कुरान में हां न्याणिन जी इज्जत भी कर खिदमत भी कर नबी तो जे
जे न्याणी जी खिदमत कई ए वक्त ते पढ़ाई क़यामत वारे दी इन न्याणी जे अबे जे जन्नत जो ज़ामिन मां मोहम्मद रसूलुल्लाह इन के पाण सां इए गड वठी वेंदुम जे बई आंगरियूं गंढियूं नाफरमान फुट जे करे नबी ज़ामिन न तो पवई न्याणी जे करे हेरे गन्ने मारे जे मां डिठो त कायनात जे सरदार के पत्थर जे में जाबिर जे अज दावत हुजूर जी न कई त कदी कंदी अल्लाह मारे कंदे इनके मथे मोकरा गोड़ा जिया जे मां सोना घराम घरवारी के जेम दे खबर खादे जो सामान जे नंदड़ो छेलवा चंद अटो जवन जे मानिया जो जे पो मां हुजूर के दावत तो करे जा तो अटो मल छेले के मां कोहा बाजी भी तैयार कर त मां हुजूर के दावत करे जा ए लफ्ज बुझाए कन खोले थकावट निकरी वेंदे दिमाग में ते छा थो कराए मौलवी हुजूर के चई साईं दावत करना आयो घरवारी थी जे वडी जमात दी नबी जी ख्याल कजाए जैन पंजन के दावत करे आयो जाबिर साईं ये तो सोना अज मुंजी दावत खाओ 4-5 जना भी तहांजा हलन मां दावत जो इंतजाम कियो छा कियो थी जे एकड़ो नंढड़ो छेलो जंद अटो जवन जे मानिया जो हुजूर चयो बिलाल का थे जी आमना जा लाल हुजूर चयो बिलाल का थे सोना जी जे अज ऐलान कर त सब साथी जाबिर जे दावत ते हलंदा शीं बुधो तोखे भी अगे बे दफे कुर्सी हुजे जहां समझ लगे ठहराई छड़े शीं जो आनो है ना मारे गन्ने हुजूर जे ऐलान करायो बिलाल साबिन में खुशी जी लहर जी वई जेके बुखायल पेट के पत्थर बदल अज दावत नबी तो जे जैसे मान जाए अटो भी न गोजो भाजी भी न कट जाए पान आया वात मुबारक वारो पानी भाजी में भी विधो अटे में भी चे हाने मानी पचाईंदो रहो भाजी कढंदो सुभान अल्लाह 1400 गुलाम साणा घरवाली के जी वडी जमात थी अचे ज़ाल भी नबी जी मुरीद यानी चवे थी जाबिर घबरा ना तुझो कम दावत देण ऐलान कराइण रहमतुल आलमीन जो कम समूरन के ढाव कराइण रब्बुल आलमीन जो मानी खजंदी वई भाजी खजंदी वई 1400 गुलाम समूरन खाई भ्यो क्यों जाबिर हवाल दे जे न भाजी में कराई या न मानी में कराई वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन दुआ तो क्या अल्लाह ताला के वधाए जन्नत इंतजार में आ कंजे में नवाबन अमीरन मामूरन जे में जन्नत इंतजार में आ जेके रोजानो कुरान ता पढ़न जन्नती चे कदी इंदा कुरान पढ़ना वाला अल्लाह ताला के नवाजे अल्लाह ताला जे माल में बरकत करे रिज़्क में बच्चन में तां जे खैर खैरात के कबूल करे जेके आया हो सबनी को अल्लाह राजी थे आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।